नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। निकता से मोरो खां खबर ॾींदा आहियूं त मोरो लॻगो ठाता मोहम्मद कोराई ते मोरो पुलिस जी बिला जवाज़ चाढ़ाई खिलाफ़ कोराई एहतियात जा अॻवान जागी पिया ऐं उथी खड़ा थिया। नाजाइज़ी नामंजूर जा नारा हणी रहिया हुआ। मोरो पुलिस जी पुलिस गिरदी खिलाफ़ कोराई एहतियात जे अॻवान समेत कोराई बिरादरी जे प्रेस क्लब मोरो पहुची एहतजाज रिकॉर्ड करायो, जंहिंजी अॻवानी रईस सिकंदर अली खान कोराई समेत कोराई बिरादरी जा फर्द करे रहिया हुआ। जिन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त रईस सिकंदर अली खान कोराई चयो त मोरो पुलिस जे DSP अब्दुल्ला लाखेर ऐं मोरो SHO जूं बिला जवाज़ चढ़ायूं कराए कोराई बिरादरी जे घरनि ते कायूं करे 80 बकरियूं घर में पियल अनाज सां गॾु घरनि मां सामान समेत हिकु ट्रैक्टर काई विया आहिनि ऐं 4 हमरा खंबे गुम करे छॾिया, जिन में हिकु मंजूर नाले हमरा ज़ाहिर करे कूड़ो केस दाख़िल करे जेल में मोकिलियो वियो आहे। अञा असांजा 3 हमरा अब्दुल्ला नसरुल्ला ऐं मज़हर कोराई गुम करे छॾिया आहिनि। असांखे ख़दशो त किथे इन्हनि खे क़त्ल न कयो वियो आहे। DSP मोरो ऐं SHO कंहिंजी वंगार पिया विया आहिनि, जेको हिकु भाॻियो आहे। अगरि असां ते को केस हुजे त ज़ाहिर कयो वञे, न त वंगारी पुलिस खिलाफ़ कोर्ट में वञी कोर्ट जो दर खड़काईंदा। असांजा बेगुनाह माण्हू ज़ाहिर न कया विया आहिनि। हिननि चयो त कोराई बिरादरी खे लावारिस सम्झी बिला जवाज़ कार्रवाइनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। IG सिंध DIG नवाब शाह खे पुरज़ोर अपील करियूं था त मोरो जे करप्ट ऐं मोरो DSP ऐं SHO खे बदिली करे को फर्ज़ सनान सां ऑफिसर मुक़ररु कयो वञे, न त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। असांजा भाउ ही सभई कोराई ताजा माण्हू हिते प्रेस क्लब में गॾु थिया आहियूं। असां सां जेको वॾो ज़ुल्म थियो आहे, SHO मोरो राजा नवीद ऐं जेको DSP अब्दुल्ला लाखेर जिन माण्हुनि हिते रखरायो आहे, उन्हनि माण्हुनि हिननि खे इन लाइ रखरायो आहे त असां कोराई बिरादरी खे ज़लील कर। को ॾोह कोन्हे को गुनाह कोन्हे को, सिर्फ़ु पुलिस खे पैसा खपनि ऐं हीउ पुलिस थाणो लाखेर कोन थो हलाए, राजा नवीद कोन थो हलाए। ही खानगी माण्हू 3-4 आहिनि जेके सुबुह खां वठी शाम जे थाणे ते वेहनि था, सुबुह जो बि अचनि था थाणे ते, शाम जो बि अचनि था ऐं पुलिस जा दलाल आहिनि, उहे पुलिस खे कमाए ॾियनि था। उन्हनि जी बि मंत्री रखियल आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।